بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجه عظيم سلطانه. الصلاة والسلام على نبينا محمد وآله. الله تعالى سائیں तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए जीअं क़ुर खे सम्झूं. ही तअम्मुलात क़ुरानिया या 16 हलक़ा इंशाअल्लाह. अल्लाह ताला क़ुर में सूरत ताहा जी शुरूआत में आयत अॼु पढ़ंदासीं ऐं उनजो फ़ाइदो वठंदासीं, उनजो तअम्मुल कंदासीं. जीअं अल्लाह ताला चए थो अफ़ला यतदब्बरून अल क़ुरान अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा. अल्लाह ताला जिथे किथे चए थो त अफ़ला यतदब्बरून अफ़ला यतदब्बरून. अल्लाह ताला जिथे किथे असांखे क़ुर जे बारे में चए थो उनखे सोचे सम्झे पढ़ो, दिलि सां पढ़ो ऐं ईअं न पढ़ो जीअं न माण्हू सबक़ यादि कंदो आहे. न, हिते सूरत ताहा मां अल्लाह साईं चए थो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम ताहा मा अंज़लना अलैकल क़ुरान लितशक़ा. ताहा इन्हनि जेके अखर जेके क़ुर जा शुरूआत में आहिनि, सभिनी उलमाअनि जो इहो इत्तिफ़ाक़ आहे त असांखे इन्हनि अखरनि जी हींअर ताईं असांखे मालूम कान्हे. जीअं क़ुर जे के आयतुनि जो हींअर 14वीं सदी में इंसान हींअर जेके साइंसदान आहिनि जा उन्हनि खे ख़बर पई आहे आलिमनि खे त इन आयत जो मक़सदु छा आहे. ऐं जेके अखर पहिरियां शुरूआत क़ुर में आहिनि अलिफ लाम मीम जा ताहा जा इन्हनि जी उलमाअनि जी सभिनि जो शुरूआत खां इत्तिफ़ाक़ आहे. इन्हनि जी हींअर ताईं हिननि जी पक ख़बर कान्हे. माण्हू अंदाज़ो हणनि था की कीअं, के चवनि था ताहा नबी जो नालो आहे कीअं, पर इहो सभु अंदाज़ो आहे, पक कान थी थिए ऐं दलील कोन इन शइ ते. तंहिंजे करे अल्लाह साईं असां पढ़ूं था जीअं आयो आहे. असां ॾे सभु जेके असां ॾे अल्लाह ताला क़ुर नाज़िल कयो उनजो ईमान असांखे आहे दिलि में. अल्लाह साईं चए थो मा अंज़लना अलैकल क़ुरान, उहो मुहम्मद तो ते क़ुर जेको नाज़िल कयो अथऊं, मा अंज़लना अलैकल क़ुरान लितशक़ा. असीं हीउ क़ुर तो ते नाज़िल इन जे करे कोन कयो आहे त तव्हां पुछड़ा थियो, बेज़ार थियो, तंग थियो, शक़ावत में पइजी वञो ऐं ॾुखियाई में पइजी वञो. न, इल्ला तज़किरतन लिमन यख़्शा. सिर्फ़ु जेके आख़िरत चाहिनि था ऐं मौत खे यादि था कनि उन्हनि जे लाइ हिकिड़ी तज़किरा आहे, उन्हनि जे लाइ हिकिड़ी यादगिरी आहे. तंज़ीलम मिमन ख़लक़ल अर्द वस्समावात अल उला. अल्लाह ताला चए थो त हीउ क़ुर कंहिं तंज़ील मिमन हीउ क़ुर कंहिं नाज़िल कयो आहे. ख़लक़ल अर्द वस्समावात अल उला. हीअ जेके दुनिया ज़मीन जंहिं ठाही आहे ऐं आसमान ठाहिया आहिनि, इहे उन जे तरफ़ां तव्हां ॾे हीउ कलाम जेको आहे नाज़िल थियो आहे. त ॾिसो न, कंहिं वज़ीर जा अमीर जो ख़तु हूंदो तो ॾे को ख़ासि लिखियलु, त उनजी तूं हिफ़ाज़त रखंदे पियो पढ़ंदे सदाईं, वरी माण्हू ईंदे उन्हनि खे ॾेखारींदे त हीउ ॾिसो मूंखे बादशाह जा अमीर लिखियो आहे. त इंसान मख़लूक जो ख़तु हूंदो त ॾिस, पर हीउ असांजो अल्लाह जे आसमान दुनिया सॼी ठाही आहे, मलाइकनि खे पैदा कयो आहे, असांखे रोज़ी रिज़्क़ उथणु वेहणु, असांजो खून जेको रगुनि में हले थो केरु थो हलाए. कहिड़ी बैटरी आहे जान में जो तुंहिंजो खून अचे वञे थो जान में, अंदरि पेशाब धार, पाणी धार, खाधो धार, खून धार, इहो केरु बि थो अंदरि जान में तुंहिंजो हलाए. सभु अल्लाह ताला जे हुक्म सां थो हले. उहो ख़ालिक़ मालिक आहे. उन जो जेको कलाम असां ॾे अचे थो त असीं उहो पढ़ूं कोन था, ऐं जे पढ़ूं था त बसि ज़बान सां. नबी करीम चयो त आख़िरी ज़माने में अहिड़ा माण्हू ईंदा जो क़ुर ॾाढो पढ़ंदा पर उहो गले खां हेठि कोन लहंदो, गले खां हेठि असली लहंदो ई कोन, न सम्झंदा, न सोचींदा, न उन्हनि खे न असरु थींदो. ऐं इहो असीं अखियुनि सां ॾिसूं था. अखियुनि सां हींअर तव्हां बि ॾिसंदा हूंदो निमाज़ में, तरावी में या फ़र्ज़ में या फजर में, सिफ़ में माण्हू बीठा हूंदा, इमाम भले आवाज़ सां तिलावत कंदो पियो त ॾिसंदे त हिकिड़ो माण्हू रोए थो, ॿिए खे कुझु को असरु कोन थो थिए. या भरिसां जेको रोंदो हूंदो तूं ख़ामोश आहीं, छाजे लाइ, छा आहे फ़र्क़ु. क़ुर त साॻियो आहे, हू बि ॿुधे पियो, तूं बि ॿुधी पियो, पर तोखे छो नथो असरु थिए. इन जे करे छो जो हू सम्झे थो माना अल्लाह ताला छा थो चए, ऐं हू दिलि सां थो ॿुधे, तूं कननि सां थो ॿुधी. इहो ई रुॻो यादि करे छॾियो, हिकिड़ो माण्हू दिलि सां क़ुर खे ॿुधे, ॿियो कननि सां ॿुधंदो. जेको दिलि सां ॿुधंदो उनखे दिलि में वॾो असरु थींदो. दिलि जंहिंमें असां पहिरियां बि चयो त दिलि जेको दिलि खे हलाए थो छा आहे, रूह जो निकिरे थो, दिलि बि थी वञे. त रूह जेको आहे दिलि में आहे, त उहो कननि में कोन्हे, उहो दिलि में रूह जेको आहे अल्लाह ताला चयो त जेॾीमहिल आदम खे पैदा कयईं छा चयो हुअईं त फ़इज़ा नफ़ख़्तु फ़ीहि मिन रूही. आदम खे जेॾीमहिल पैदा कयईं चयईं त मां मलाइकनि खे चयईं त मां हिन खे जेॾीमहिल मां पंहिंजे साह मां हिन खे साह विझंदुसि, फ़क़अउ लहू साजिदीन, त हिन जे लाइ सजदो कजो. त हीअ रूह जेको आहे हीअ दिलि में आहे. दिलि मां रूह वञे थो त दिलि कान चुरंदी. ऐं हीअ दिलि खे जेॾीमहिल अलाह जो कलाम मिलंदो त हुनखे
सॼी जान खे हिकिड़ो थड़कणी वठी वेंदी, जान जा वार उथी बीही रहंदा, अखियुनि मां ॻोढ़ा अची वेंदा, छो जो हुनजी ग़िज़ा उहा मिले पई थी उनखे सम्झे त हीअ जेके अलाह जो कलाम आहे, जेके अलाह ताला क़ुर जे बारे में चए थो लौ अंज़लना हाज़ल क़ुरान अला जबल लरअयतहु ख़ाशिअन मुतसद्दिअन मिन ख़शियतिल्लाह। अलाह ताला चए थो त हीअ क़ुर जे न मां जबलनि ते लाहियां त हीअ क़ुर जेको जबल आहे इहो हिलजी वेंदो, थड़कंदो, फाटी पवंदो। पर ॾिसो इंसान जी दिलि केॾी आहे, ॿुधे थो को असरु कोन थो थिए, छो जो कननि सां थो ॿुधे, दिलि सां कोन थो ॿुधे। त असांखे अलाह जो हुकुम आहे त असां क़ुर खे दिलि सां ॿुधूं ऐं सम्झूं। तफ़सीरूं आहिनि, मोबाइलूं आहिनि, हर आयत तोखे बीही उन ते, भला तूं सॼी ज़िंदगी गुज़री वञे, तूं हिकिड़ी सूरत पूरी न कर, क़ुर हिकिड़ी आयत पढ़ी हुनजी माना कटि त अलाह साईं हिन में छा थो चए। ॾिसो इहे तोॾे ख़त आयो आहे, तुंहिंजे मुंहिंजे लाइ आयो आहे ख़त, इहो को रखण जे लाइ कोन आयो त असीं हिननि खे क़ुर खे अॻिड़ियुनि में वेड़े रखे छॾियूं। अलाह ताला चए थो मा अंज़लना अलैकल क़ुरान लितशक़ा, यानी मां तव्हांजे लाइ क़ुर इन जे करे कोन लाथो त तव्हां परेशान थियो, या शकावत में पइजी वञो, या तकलीफ़ुनि में पइजी। न, इहो बिल्कुलु इन जे लाइ न, हीअ इन जो अक्स आहे। क़ुर इन जे लाइ त तुंहिंजी दिलि जी ख़ुशी आहे, तुंहिंजी सॼी जान में ताक़त थींदी क़ुर पढ़ण सां। ॾिसंदो त बुज़ुर्ग पोड़ा असां ॾिसंदा आहियूं, पंजाब ॾे वेंदा आहियूं, इस्लामाबाद में पोड़ा मस्जिदुनि में वेठा आहिनि ऐं क़ुर बि था पढ़नि ऐं उथनि था त ताक़त थनि जान में। केरु चवंदो त उथी कोन सघंदा, पर उथंदा छो, हीअ पंहिंजी ताक़त, पंहिंजे जान ताक़त हिन अलाह जे कलाम मां था वठनि। 80 साल 90 साल उमिरि हूंदनि पर हुननि खे ताक़त जान में आहे। मां अंज़लना अलैकल क़ुरान लितशक़ा, मां हीअ क़ुर अलाह साईं चए थो मूं इन जे करे कोन लाथो त तव्हांखे तकलीफ़ थिए। पर कुल मन कान अदुव्वन लिजिब्रील फ़इन्नहु नज़्ज़लहु अला क़ल्बिक, अलाह साईं चए थो जेको जिब्रील जे लाइ दुश्मनी थो करे त जिब्रील तव्हांजे दिलनि ते ई क़ुर लाहींदो, दिलनि ते लाथो आहे क़ुर। छो त पढ़ो या न पढ़ो क़ुर लथो। के यहूदी चवंदा आहिनि त जिब्रील असांजो दुश्मन आहे, उलमा चवनि था त इहो इन आयत में इन माना त जेको यहूदी चवंदा त क़ुर जिब्रील न खणी अचे, ॿियो को खणी अचे। तंहिंजे करे अलाह ताला चयो नज़्ज़लहु अला क़ल्बिक, दिलि ते लाहींदो, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दिलनि ते लाहींदो, असांजे नबी करीम जी दिलि ते लाहींदो क़ुर, त माण्हू पढ़नि ऐं सम्झनि इन क़ुर खे। ऐं उलमा चवनि था त दिलि जो रस्तो जेको आहे उहो अखियूं आहिनि, अखियूं ऐं ॿुधणु, इहे ॿई रस्ता आहिनि जेके दिलि ॾे वञनि था सिधो। तंहिंजे करे क़ुर तूं ॿुधंदे ऐं या ज़बान सां पढ़ंदे त इन जो असरु दिलि ते पवंदो। अलाह ताला क़ुर में चए थो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, आयत क़ाल हबिता मिनहा जमीअन बअदुकुम लिबअदिन अदु। अलाह ताला जन्मल आदम खे ऐं शैतान खे तड़े छॾियो आसमाननि मां त चई त क़ाल हबिता, ॿई लहो, मिनहा जमीअन, सभई हेठि लहो, दुनिया ॾे वञो आहे। बअदुकुम मिन बअदिन अदु, दुश्मनी आहे तव्हांजी हिक ॿिए जी, शैताननि जी इंसाननि जी दुश्मनी आहे। फ़इम्मा यअतियन्नकुम मिन्नी हुदा, असां इन आयत जो मक़सदु था करूं। अलाह साईं चए थो जे मुंहिंजे तरफ़ां तव्हां ॾे कलाम मुंहिंजो आयो, मुंहिंजो किताब आयो, मुंहिंजो पैगाम आयो, फ़मन इत्तबअ हुदाय फला यदिल्लु वला यशक़ा, जेको मुंहिंजो पैगाम पढ़ंदो, मुंहिंजे पैगाम ते हलंदो त उहो इंशा अलाह कॾहिं उहो इंसानु कॾहिं बि ग़लति रस्ते ते न वेंदो, कॾहिं दलाल में न पवंदो, वला यशक़ा, कॾहिं ग़लति रस्ते में बि न पवंदो। वमन अअरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़ंका, ऐं जेको मुंहिंजे कलाम खां परे थींदो ऐं मुंहिंजे ज़िक्र खां परे थींदो, फ़इन्न लहू मईशत, सफ़ा परेशान ई परेशान हूंदो, भली दुनिया उन वटि पैसनि जी सभु हुजे, ज़ंका सफ़ा दिलि पंहिंजे जान खां बेज़ार। वनहशुरुहु यौमल क़ियामति अअमा, ऐं क़यामत ॾींहुं ईंदो अंधो ईंदो। क़ाल रब्बि लिमा हशरतनी, चवंदो अलाह ताला मूंखे अंधो जॾो छो कयो अथई अखियुनि खां। वक़द कुन्तु बसीरा, मां दुनिया में त मां ॾिसंदो हुउसि, मूंखे हिते छा थियो, मुंहिंजो अखियूं छो बंदि थी वियूं। क़ाल कज़ालिक अततक आयातुना फनसीतहा वकज़ालिक अल्यौम तुनसा, सूरत ताहा में अलाह साईं चवंदो दुनिया में मूं क़ुर पंहिंजो नाज़िल कयो, मूं तोॾे रसूल मोकिलिया, मूं तोॾे पैगाम मोकिलिया, तूं अखियूं ॿूटे बीही रहियनि त चवनि त बसि मुंहिंजो छा वञे, इहो मौलवियुनि जो कमु आहे, मुलनि जो कमु आहे, मां मुलो कोन हा, ईअं चवनि था न माण्हू, हींअर त बि चवनि था। त अलाह साईं चवंदो कज़ालिक अल्यौम, तोखे बि अॼु विसार थिए, ठीकु आहे, इहो मुलनि जो कमु आहे, हाणे तूं बि धक खा, अखियुनि खां बिना माण्हू जेके भॼ हूंदी उहे लताड़ींदा उनखे। फ़मन इत्तबअ हुदाय फला यदिल्लु वला यशक़ा, अलाह साईं चए थो जेको मुंहिंजो पैगाम ॿुधंदो ऐं उन ते हलंदो, मुंहिंजे रसूलनि जो चवणु कंदो, अलाह क़ुर ॿुधंदो, क़ुर जे हुकुमनि ते हलंदो,
त फला यदिल्लु वला यसका, कॾहिं बि ग़लति रस्ते ते न वेंदो, न परेशान थींदो, न बुराइनि में पवंदो। अलाह ताला ॿी जॻह ते चए थो त वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरानि मा हुवा शिफ़ाउ व रहमतुल लिल मुमिनीन वला यज़ीदु ज़ालिमीन इल्ला ख़सारा। सूरत अल-इसरा 82। अलाह साईं चए थो मां क़ुरान जूं आयतूं के आयतूं वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरान, यानी हर सॼो क़ुरान, के आयतूं क़ुरान में मूं शिफ़ा अला थी आहे, शिफ़ा बदनी, बीमारियुनि खां बि शिफ़ा ऐं शैतानी हरकतुनि खां बि शिफ़ा, मां हुआ शिफ़ा उहा रहमा ऐं रहमत क़ुरान जी जेकी आहे दिलि में लहंदी। वला यज़ीदु ज़ालिमीन इल्ला ख़सारा। ऐं जेके ज़ालिम हूंदा, ज़ालिम कहिड़ा आहिनि, जेके इहे ठठोल कंदा दीनदार माण्हुनि ते, यार हीउ मुल्लो अथई, ॾाढ़ी ॾिसीसि, हींअर हाणे मुल्लो थो थिए, हाणे निमाज़ 5 थो पढ़े। हाणे इहे जेके ज़ालिम आहिनि न, ऐं इहे खणी क़ुरान बि पढ़ंदा त उहे हथीं ख़ुसरान में पइजी वेंदा, नुक़सान में पइजी वेंदा। छो जो दिलि सां त कोन था पढ़नि, न सम्झणु चाहिनि था। अलाह ताला जंहिं शइ जे लाइ असांखे पैदा कयो आहे त उन जो चवण ई कोन था कनि। अलाह साईं तोखे इन जे करे पैदा कयो आहे, त गॾा हला जा, घोड़ा हला जा, कुकड़ तार जा, पखी जा, तूं पैसा ॻण जा, गाॾियूं हला जा, घुम फिर जा, खा पी। इन कमनि जे लाइ त जानवरनि खे बि पैदा कयो अथसि, इन कमनि जे लाइ जानवरनि खे बि पैदा कयो अथसि। घोड़ा हाथी आहिनि, शींहं आहिनि, उहे बि घुमनि था, फिरनि था, शादियूं कनि था, उहे बि कंदा न। तोखे अलाह ताला छाजे लाइ पैदा कयो आहे? इंसान जे लाइ। इंसान खे अलाह ताला पैदा कयो आहे। अलाह ताला चए थो वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, मां इंसान खे ख़ासि पंहिंजे इबादत जे लाइ पैदा कयो आहे। ॾिस न, अलाह साईं चए थो मां ख़ासि पंहिंजे इबादत जे लाइ पैदा कयो आहे। हाणे उहो इबादत असीं उहो कमु कयूं था जंहिं शइ जे लाइ। को माण्हू गाॾी वठे ऐं गाॾी में को बि कमु न वञे, केॾे बि वञे त पंधु वञे, सफ़र हुजे, सामान खणो त बि गाॾी में न पंधु खणे, माण्हू चवंदुसि चरियो ऐं पोइ वती छा लाइ थी, बीठी आहे सदाईं। सो अलाह ताला इंसान खे पैदा कयो आहे इंसान जिन खे इबादत जे लाइ, पर जे इबादत न कंदा त छा जे भॼ भॼा हींअर इंसाननि खे छा यार रोज़ी था कयूं, ॿनी ते वियो, वारो आहे पाणी जो, हीअं था कयूं, कमु ॾाढो आहे। ऐं अलाह ताला इन आयत खां छा थो पोइ चए वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। पोइ छा थो चए, मां उरीदु मिनहुम मिन रिज़्क़, मां उन्हनि मां रोज़ी कोन थो घुरां। अलाह थो चए त मां इन इंसाननि जिन्हनि खां मां रोज़ी थोरे थो घुरां। इन अल्लाह हुव रज़्ज़ाक़ु ज़ुल क़ुव्वतिल मतीन। अलाह चए थो रोज़ी ॾियण वारो त मां आहियां। हाणे मेन शइ खे छॾे पंहिंजी जेके शइ हुननि ते आहे उन खे छॾे ॿियो कमु था पर ॿियो कमु था कनि। जेको कमु उहो अलाह जे हथ में आहे, रोज़ी ॾियणु, उहो तोखे रोज़ी ॾिए थो। तूं अलाह जंहिं शइ लाइ तोखे पैदा कयो उन खे तूं छॾे ऐं तूं हींअर छा में अचे लॻो आहीं, ॿियनि जे कमनि में। ॿी जॻह ते सूरत फुस्सिलत में अलाह ताला चए थो वलौ जअलनाहु क़ुरआनन अअजमिय्यन लक़ालू लौला फुस्सिलत आयातुहु। जंहिं न ही क़ुरान असीं ॿियनि ज़बानुनि सां कयूं आहे, छो जो क़ुरान अरबी ज़बान में लथो आहे। हाणे चए अलाह ताला हिननि खे चए थो अरबनि खे, जिन मां ही ॿिए कंहिं ज़बान सां लाहिया, आजमी ज़बान सां लाहिया हा, त हीअ चवनि हा त असीं सम्झूं कोन था, असांखे कहिड़ी ख़बर छा आहे अलाह साईं असांखे छा थो चए, ईअं चवनि हा। आजमी ऐं अरबी, अलाह साईं चए थो छा जे अंग्रेज़नि जी ज़बान में मोकिलिया, जा आजमी ज़बान सां मोकिलिया त अरब नाराज़, अरबी ज़बान सां मोकिलिया त हू नाराज़। त अलाह ताला इन जे बारे में छा थो चए, कुल हुव लिल्लज़ीन आमनू हुदन व शिफ़ा। हीउ क़ुरान उन्हनि सभिनी जे लाइ हुदा आहे, सुठो रस्तो आहे, भलो रस्तो आहे, आख़िरत जो जन्नत जो रस्तो आहे, ऐं शिफ़ा बि आहे। वल्लज़ीन ला युमिनून बिही फी आज़ानिहिम वक़र, जेको नथा मञनि, नथा पढ़नि, नथा, उन्हनि जा कन बंदि आहिनि, उन्हनि जे कननि में ख़राबी आहे। वहुव अलैहिम अमा, जीअं न अंधा हूंदा माण्हू ऊंदहि में धक खाईंदा, उहे ईअं हूंदा। पोइ खणी अरबी हुजनि या आजमी हुजनि, उलाइका युनादून मिन मकानिन बईद, क़यामत ॾींहुं उन्हनि खे परे खां सॾु कंदा, मतिलबु अचो अचो तव्हां, हाणे हिते तव्हांजो हिसाबु थींदो, तव्हां हाणे हिते न माइट न मिट न दौलत न कुर्सी न का शइ, हिते तव्हांजो हाणे हिसाब जो हाणे मोचड़नि जो टेम आहे थो, लिकंदा वठंदा त केॾे वेंदा। हाणे उन्हनि खे अलाह साईं सॾु कंदो पर खां मलाइकनि खे त अचो हाणे हिननि जो हिसाबु वठो। अलाह ताला ॿी जॻह ते चए थो वला यज़ीदन्न कसीरम मिनहुम मा उनज़िल इलैका मिन रब्बिका तुग़याना व कुफ़रा। नबी करीम खे अलाह ताला चए थो हा के माण्हू जेतिरो बि तूं क़ुरान उन्हनि जे मथां पढ़नि, उन्हनि जे दिलि में अञा बि ऊंदहि थींदी वेंदी, तुग़यान पइजी वेंदो, कुफ़र पइजी वेंदो, मञींदा ई कोन, हुननि खे इहा शइ लॻे ई कान थी, छो जो शैतान हुननि जे दिलि ते हावी थी वियो आहे। फला तअस अलल क़ौमिल काफ़िरीन। अलाह ताला नबी करीम खे चए थो तूं उन्हनि ते तुंहिंजी दिलि ॾुखी न थिए, बेदीन माण्हुनि खे तूं छॾे ॾे, जंहिंखे अलाह साईं हिदायत ॾिए थो उन्हनि सां गॾु हुज। चए थो न ओमन अअरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन दंका, जेको मुंहिंजे ज़िक्र खां परे आहे, मुंहिंजे तिलावत क़ुरान खां परे आहे, मूंखे यादि खां परे आहे, त उहो छा में हूंदो, बसि परेशान ई परेशान हूंदो। हींअर ॾिसो दुनिया में
टॉप मुल्क जापान आहे तिजारत में, टेक्नोलॉजीअ में, पर नेट में त कॾहिं ॾिसो त दुनिया में पहिरियों नंबर मुल्क जेको दुनिया में आहे जंहिंखे ख़ुदकशियूं था कनि जापान में। कॾहिं हर साल हिसाब कंदा आहिनि 21,000 22,000 23,000 ख़ुदकशियूं बि था कनि। छो? हुननि जी दिलि ख़वा आहे, दिलि ख़ाली आहे, सीनो ख़ाली आहे, पैसा आहिनि, दौलत आहे, मुल्क आहे, सफ़ाई आहे, कानून आहे, निज़ाम आहे, अमन आहे, पर हुननि जे दिलि में हिकिड़ी जेकी शइ उहा कान्हे। पोइ कॾहिं ज़हर खाई मरी था वञनि, या पंहिंजे पाण खे बिल्डिंग जे मथां उछलाइनि था, या समुंड में दरियानि में उछलाइनि था, इहे ई जापानी। छो? दनका, अलाह ताला क़ुर में चए थो मईशतन दनका, उन्हनि जी ज़िंदगी सॼी तेल हूंदी सफ़ा। वयहनशुरुहुम यौमन, अञा क़यामत ॾींहुं उहे त अखियुनि बंदि हूंदा, अंधा थी ईंदा। क़ाल रब्बी लिमा, छो मुंहिंजूं अखियूं बंदि आहिनि? चवंदो दुनिया में तोॾे दीन आयो, तोॾे क़ुर आयो, तोॾे नबी आयो, छो उन्हनि जो चवण ते न हले? छो इहो मूं तूं ईअं रुॻो फालतू मोकिलिया हा छा? उलमा चवनि था त ॾिसो क़ुर जेको पढ़े थो ऐं दिलि ते असरु उनखे नथो करे, उहो उन जो मिसाल छा आहे? अलाह ताला चए थो फ़वैलुल लिल मुसल्लीन, निमाज़िन जे लाइ वेल आहे। वेल जीअं चयो त हीअ दोज़ख में हिकिड़ी वादी आहे, हिकिड़ी उहा आहे अल्लज़ीन हुम अन सलातिहिम साहून, जेके पंहिंजे निमाज़ुनि खां भॼनि था या देरि करे था पढ़नि या नथा पढ़नि। ऐं इहो सिर्फ़ु इन्हनि जे निमाज़ जेके नथा पढ़नि उन्हनि जे लाइ न आहे, जेके पढ़नि था ख़ुशू खां सवा। छो? हुननि जो निमाज़ में वञी बीहंदा त हुननि जो सॼो ज़हन ॿाहिरि आहे, सॼो ज़हन ॿिए पासे अथनि हुननि जो, अलाह रसूल सां आहे कोन, पंहिंजे बिज़नेस में हूंदो, पंहिंजे माल में हूंदो, पंहिंजे ॿनी में हूंदो, हुननि जो ज़हन सॼो ओॾे ई हूंदो। इहा निमाज़ कहिड़े कम जी तूं उन्हनि जी थी? हालांकि तुंहिंजे इन्हनि रुकू सुजूद जी कमी कान्हे, न ज़रूरत आहे। हिते हिकिड़ो क़िसो असांखे यादि थो अचे, रबीअ इब्न खुज़ैम किताब अल हिलियत अल-औलिया अबू बकर बिन माइज़, इहो हिकिड़ो ताबिई हो, चए थो ख़रजन मां अब्दुल्लाह बिन मसऊद, इहे अब्दुल्लाह बिन मसऊद सां 2-3 छोकिरा हो। मां अन रबीअ वॾो ताबिई जलील आलिम हो, क़ुर पढ़ण वारो हाफ़िज़ हो। त उहो चए थो त फमरना अल हद्दाद, असीं बाज़ार मां लंघूं, वञूं पिया मस्जिद ॾे, बाज़ार हुई लोहारनि जी बाज़ार। फ़क़ाम अब्दुल्लाह फ़नज़र इला हदीद, अब्दुल्लाह बिन मसऊद लोह खे ॾिठी, लोहार कीअं था हुनखे टांडनि ते साड़ियुनि बाह ते त नरम थिए त पोइ उनखे वरी को ठाहींदा के तरारूं या कातियूं या छा ठाहींदा आहिनि। त हिकिड़ी जे लोहार जे दुकान ते वेही ॾिठो अब्दुल्लाह, त वेझे थी ॾिसे पियो त मुंहं खे तओ पियो लॻे बाह जो। अब्दुल्लाह बिन मसऊद उन सां रबीअ इब्न खुज़ैम उहो गॾु हुजे त हिते अब्दुल्लाह बिन मसऊद ही आयत पढ़ी, इज़ा रअतहुम मिन मकानिन बईदिन समिअू लहा तग़य्युज़न व ज़फ़ीरा, इहा आयत पढ़ी त क़यामत ॾींहुं अलाह जेॾीमहिल दोज़ख माण्हुनि खे काफ़िरनि खे ॾेखारींदो त हुननि जा मुंहं साड़ींदी ऐं उनजो आवाज़ु ॿुधंदा, त ऐं बाह खे ॾिसंदा त हुननि जो यानी सफ़ा सॼी जान हिलंदी। हिते जा अब्दुल्लाह बिन मसऊद इहा आयत पढ़ी त उते ई जेको रबीअ बिन खुज़ैम वॾो आलिम जलील हो, उहो बेहोश थी किरी पियो उते ई। उनखे खयों छोकिरा जेके आहे उहे खणी मस्जिद जे कमरे में उनखे भरिसां रखियुनि। त हुननि चयो त भला असीं निमाज़ पढ़ी पोइ ॾिसूंसि था उथंदो। ज़ोहर जी निमाज़ पढ़ीसीं, वरी अचो उथारियोसींसि, पाणी हयोसींसि, मुंहं खे कोन उथियो। वरी चयो त असुर पढ़ी अचूं, वरी मग़रिब पढ़ी आयासीं, सुम सल्लन बिन्नासिल मग़रिब, वरी मग़रिब पढ़ी अचे उनखे उथारण जी कोशिशि कईसीं, वरी इशा पढ़णु वियासीं, वरी इशा पढ़ी अचे पोइ उनजी कोशिशि कईसीं उथण जो, त उहो उथे कोन पियो, न पियो हुन ॿुधे। हता ज़रबहुल बर्द सहार, फजर जो टाइम जो थोरो पोइ हुन अखियूं खोलियूं। ॾिसो इन माण्हू खे छा थियो, नौजवान हो, ताक़त ई, पर सभु शइ हू क़ुर सम्झे पियो, आयतुनि खे सम्झे पियो, त ॾिसो त हुनखे केॾो असरु थियो इन ॻाल्हि में। बाह ॾिसी ऐं क़ुर जी आयत, सहाबी हिकिड़े क़ुर जी आयत पढ़ी त हुनखे ॾिसो छा असरु थियो। त असांजी इन्हनि जे क़िसस ॻाल्हियुनि बि फ़ाइदो कहिड़ो ॿुधूं था, त ॾिसूं त उहे बि इंसान आहे, असीं बि इंसान आहे, पर हुननि जी दिलनि जे ऐं हुननि जी सोच ऐं असांजी सोच में ॾिसो केॾो फ़र्क़ु आहे। राति ॾींहं जो हू अलाह जो ख़ौफ़ रखंदा हुआ, अलाह खां डिॼंदा हुआ। असां आयतूं ॿुधूं था बसि ॼण की कंहिंजो कलाम ॿुधोसीं या शेर ॿुधोसीं या नात ॿुधीसीं, इहो असां कोन था सोचूं त हीउ कंहिंजो कलाम आहे, अलाह जे तरफ़ां आहे, अलाह जा लफ़्ज़ आहिनि। हिकिड़े हिकिड़े लफ़्ज़ खे इंसानु सोचे सम्झे हुनजो फ़ाइदो वठे। छो? हीउ अलाह जो कलाम क़यामत ॾींहुं असांजे अॻियां थी बीह रहंदो। अलाह मां हिननि ॾे आयुसि, इन्हनि जे लाइ मोकिलियो ई त हीउ बसि मूंखे कंहिं कपिड़े में वेड़े पींघे नंढड़े में रखे लोॾनि, इन जे करे मोकिलियो हुई। इन जे करे मूंखे मोकिलियो त हीउ पढ़नि, इन अमल कनि इन शइ ते ऐं सम्झनि। पर हिननि क़ौम
वत्तख़ज़ू हाज़ल क़ुरआन महजूरा, हिन क़ुरान खे महजूर करे छॾियो, रखे छॾियो कंहिं कुंड पासे सां, कंहिं कॿट जे मथां, कंहिं खट जे मथां रखे छॾियो। हा बसि जेको डपु थींदो या काश डिॼंदा त पोइ खणी क़ुरान खे लोॾींदा या सॾु कंदा। तौबा बसि अलाह साईं माफ़ु करे, अलाह साईं असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए सम्झणु क़ुरान जी ऐं इन क़ुरान जी पढ़णु ऐं हिफ़्ज़ ऐं इन जी माना कढूं। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए। हाज़ा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।